वज़ीर आज़म शहबाज शरीफ ताजिकिस्तान के 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते दुशंबे पहुची वियो। दुशंबे में सदारती महल कस्टम मिलत पहुचण ते वज़ीर आज़म खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। फौजी दस्ते वज़ीर आज़म खे सलामी ॾिनी। ताजिक सदर इमाम अली रहमान वज़ीर आज़म जी शानदार आजियां कई। वज़ीर आज़म सां वफ़द में नायब वज़ीर आज़म इसहाक डार, वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ अता तारड़ ऐं वज़ीर आज़म जो ख़ास मुआविन तारिक फ़ातिमी शरीक। वज़ीर आज़म ताजिकिस्तान जे क़ौमी हीरो इस्माइल सामानी जी यादगार ते हाज़िरी बि भरींदो। वज़ीर आज़म जे दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में गॾियल सहकार जे हवाले सां मुफ़ाहमती याददाश्तनामनि ते सहियूं बि कयूं वेंदियूं। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में फुल कोर्ट बेंच केस जी ॿुधणी कई। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान ऐवान मुकम्मल करे वरिता। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स न आहिनि त पार्लिमानी निज़ाम जो बुनियाद सियासी जमातुनि ते आहे। अदालत जो चवणु आहे त मौजूदा तकरार इलेक्शन कमीशन जी ग़लतियुनि सबबु आयो। सुप्रीम कोर्ट जी ड्यूटी न आहे त ग़लती खे ठीकु करे। अदालत इंसाफ़ जी घुर्जुनि जो न आईन कानून लागू कंदी आहे। अदालत केस जी ॿुधणी 9 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चौमासे सबबि पैदा थियल ॿोड़ी जी सूरत हाल जी पाण निगरानी जो फ़ैसिलो। समूरनि इदारनि खे हाई अलर्ट रहण जी हिदायत। वज़ीर आज़म चौमासे बरसातुनि बाबति कंहिं बि हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ आला सतही कमेटी क़ाइमु करे छॾी। जुलाई जे पहिरीं ऐं ॿिएं हफ़्ते में 4 सूबनि में तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। जुलाई जे ॿिएं ऐं चौथे हफ़्ते में कराची, मीरपुर ख़ासि, नवाबशाह, सखर ऐं हैदराबाद में तेज़ बरसात जो इम्कान आहे। थरपारकर, बदीन, ठटे ऐं उमरकोट में अगस्त जे 3 हफ़्ते बि चौमासे बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। बरसातुनि दौरान हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण बाबति इजलास में वज़ीर आज़म खे ब्रीफिंग। 190 मिलियन पाउंड रेफरेंस में पीटीआई बानी जी घरवारी बुशा बीबी जी ज़मानत मंज़ूर थी वई। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जे जज मोहम्मद अली वड़ाइज पीटीआई बानी बुशा बीबी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी कई। डिप्टी प्रोसिक्यूटर दलील ॾिना त बुशा बीबी जी गिरफ़्तारी घुर्बल नाहे। नेब चेयरमैन संदसि गिरफ़्तारी वारंट जारी नाहिनि कया। अदालत रेफरेंस जी ॿुधणी 5 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। सिंध जे एक्साइज़ नार्कोटिक्स कंट्रोल जे ऑपरेशन्स खे असराइतो बणाइण लाइ इफ़रादी क़ुवत वधाइण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास में एक्साइज़ खाते जे हाईवेज़ ते चौकियूं मुकम्मल तौर फ़ाल करण ऐं ॿियनि सूबाई सरहदनि ते नयूं चौकियूं तामीर करण जो फ़ैसिलो। शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त चौकियुनि ते एक्साइज़ अहलकार मुक़ररु रहंदा जेके ॿियनि फोर्सिस वांगुरु चेकिंग खे यकीनी बणाईंदा। तालीमी इदारनि में ड्रग टेस्टिंग जल्द शुरू कई वेंदी। तयारियूं आख़िरी मरहले में आहिनि। शर्जिल इनाम मेमण पारां फ़ैसिले तहत चौकियुनि जी अॾावत जो कमु बर वक़्तु शुरू करण जो हुकुम। इजलास में मोटर व्हीकल विंग मां 100 खां वधीक कांस्टेबल्स खे नार्कोटिक्स विंग में आणण जो बि फ़ैसिलो कयो वियो। MQM हिकु भेरो ॿीहर नफ़रत जी सियासत खे हथी ॾेई रही आहे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी नफ़रत जी सियासत खे अॻिते वधाइण जी कोशिश कई। नफ़रत जो सबक़ हुननि खे MQM बानी पढ़ायो। MQM मुस्तफ़ा कमाल जे हथ में आहे। ख़ालिद मक़बूल जो सिर्फ़ नालो आहे। मुस्तफ़ा कमाल ख़ालिद मक़बूल खे भारतीय एजेंट करार ॾिनो हो। उहो वरी असांखे दर्स ॾिए पियो। जॾहिं सिंध में बहितरी अचणु शुरू थींदी आहे त MQM वारा ज़हर उगाचींदा आहिनि। MQM पंहिंजी सियासत चमकाइण लाइ माण्हुनि जी दिलनि में ज़हर न भरे। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त MQM वारा उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे ड्रेजारे रहिया आहिनि। MQM जे अंदरि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं पीपल्स पार्टी ख़िलाफ़ नफ़रत आहे। कराचीअ जी तबाही MQM जे अचण बाद थी आहे। कोरंगी कैंटोनमेंट बोर्ड जे काउंसलर जे क़त्ल जी मज़म्मत कयां थो। सिंध हुकूमत जो नौकरियुनि बाबति फ़ैसिलो MQM जी मर्ज़ीअ सां नाहे आयो। MQM जो इल्ज़ाम हो त PP नौकरियूं इलेक्शन में वोट लाइ ॾेई रही हुई। पुराणे इश्तिहार ते नौकरियूं ॾियणु मुनासिब नाहे। MQM वारा भर्तियुनि वारनि कमेटियुनि में शमूलियत चाहिनि पिया। इहा ख़्वाहिश पूरी न थी सघी। ॻाल्हियुनि में तइ थियो हो त पंजाब में नवाज़ लीग जो गवर्नर लॻंदो त सिंध में पीपल्स पार्टीअ जो गवर्नर हूंदो। लोड शेडिंग दौरान माण्हू गर्मी सबबि फौत थी वञे त FIR कलेक्टर ख़िलाफ़ दाख़िल कराई वञे।